वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज FIA मनी लॉन्ड्रिंग केस मां बरी थी विया। लाहौर जी स्पेशल सेंट्रल कोर्ट पीउ पुटनि जी बरियत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। बेनामी खातनि सां शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जो तालुक़ साबित नथो थिए। FIA चालान में शाहिदियूं नाकाफ़ी आहिनि। स्पेशल कोर्ट जे जज एजाज़ ज़ेवान फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालती फ़ैसिले खां पोइ लाहौर ऐं फैसलाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में लीगी कारकुननि जो जश्न। 'मनी लॉन्ड्रिंग जे कूड़े केस में अल्लाह ताला सुरखरू कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजी बरियत वारे फ़ैसिले ते रद्द अमल चवे थो। मनी लॉन्ड्रिंग केस सियासी बुनियादनि ते दाख़िल कयो वियो हुयो, पर कूड़े केस खे आइन ऐं कानून मूजिबि मुंहुं ॾिनोसीं। अॼु अल्लाह ताला जो जेतिरो शुक्र कयां घटि आहे। 24 अरब रुपयनि जी मनी लॉन्ड्रिंग शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज तां घोर। PTI अॻवान फवाद चौधरी जो वज़ीर आज़म ऐं संदसि पुट जी बरियत वारे फ़ैसिले ते रद्द अमल चवे थो। अदालती निज़ाम अवाम जे मुंहं ते हिकु वधीक चमाट हई आहे। हिकु पासे ॿोर मुतासिरनि लाइ पैसा घुरी रहिया आहियूं त ॿिए पासे वरी हिकु ख़ानदान अरबे रुपया खाई वियो। अॼु इमरानी दौर जे इंतकामी एहतसाब जो बयानियो दफ़न थी वियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार अतातार अदालती फ़ैसिले ते रद्द अमल ॾींदे चयो त FIA शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ हथ ठोकियो केस ठाहियो। क़ौम जो वक़्तु ऐं पैसो ज़ाया कयो वियो। शहज़ाद अकबर किथे लिकियल आहे? खेसि चवां थो त वापसि अची सबूत जमा कराए। पंहिंजे हुकूमती दौर में समूरनि कमनि जी ज़िम्मेवारी मूं ते हुई, पर असुल ताक़त के ॿिए वटि हुई। मूंखे अधु पावर बि मिली वञी हा त शेरशाह सूरी सां मुक़ाबिलो करे वठूं हा, पर हिते ज़िम्मेवारी मूं ते ऐं हुकुमरानी के ॿिए वटि हुई। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो लाहौर में सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं चयईं। लॉन्ग मार्च इन लाइ पियो कयां छाकाणि त मौजूदा हुकुमराननि खे सिक्योरिटी थ्रेट सम्झा थो। हैंडलर्स खे सभु ख़बर आहे। शहबाज शरीफ ख़िलाफ़ 16 अरब रुपयनि जो सिधो केस हो। ज़िम्मेवारी तव्हांजी ऐं असल हुकुमरानी बुशरा ऐं फरह गोगी जी हुई। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल ॾिनो। चवे थी इमरान ख़ान अधु पावर सां मुल्की मुफ़ाद सां खेॾियो। सिक्योरिटी थ्रेट रुगो परॾेही फंडी एब्सोल्युटली ॾफेड़ मां आहिनि। अॼु 12 अक्टूबर जे ॾींहुं आइन लताड़ियो वियो। पार्लियामेंट टोड़ी वई। 4 भेरा असां इहो तमाशो ॾिठो। पोइ पुछियो वेंदो आहे त पाकिस्तान पुठिते छो थी रहियो आहे, मुल्क तरक़ी छो नथो करे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं नवाज़ शरीफ जो 12 अक्टूबर जे हवाले सां समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते बयान चवे थो अॼोको ॾींहुं पाकिस्तान जी उन दर्दनाक तारीख़ मां सबक़ सिखण जो ॾींहुं आहे। घणा ई दरबदर थियासीं, ॾुख ॾिठासीं, अञा बि वक़्तु आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में इमरान ख़ान जे 7 ॾींहनि लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। इमरान ख़ान खे 5,000 जा मुचलका जमा कराइण जो हुकुम। पेशीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मां जेल वञण जी तयारी करे छॾी आहे। ॻुझूं एजेंसियूं सर्विलेंस रखनि थियूं, फ़ोन रिकॉर्ड थियनि था ऐं लीक कया वञनि था, जेको क़ौमी सलामती जो मसइलो आहे। एजेंसियुनि जो इहो कमु नाहे त फ़ोन टेप करण बाद रिलीज़ करे। एजेंसियुनि जो कमु प्रोटेक्ट करणु हूंदो आहे। इमरान ख़ान साइफ़र मामले ते जेको कुझु कयो उहा मुल्क दुश्मनी, कसम ऐं आइन जी भंसी आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बदकिस्मती सां इमरान ख़ान मुल्क जो वज़ीर आज़म रहियो आहे। ऑडियो लीक्स में संदसि अमरीकी साज़िश जो ड्रामो पधिरो थी वियो। इमरान ख़ान कासिम सूरी ऐं ॿियनि आइन टोड़ियो। PTI चेयरमैन सिस्टम खे मज़ाक़ बणाए रहियो आहे।
पीटीआई खे पक थी वई आहे तूं नंढी चूंड में हाराईंदा। नेब कानून में तरमीम सां मुनज़िम करप्शन खे हथी मिलंदी। आमदनीअ खां वधीक असासा समूरी दुनिया में ॾोह सम्झिया वेंदा आहिनि। आलमी मयार ऐं मक़ामी कानून खे नज़र में रखंदे नेब कानून में तरमीमनि जो जाइज़ो वठंदासीं। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा नेब में तरमीमनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त तरमीम ज़रिए इजाज़त ॾिनी वई आहे त नेब कानून जे दायरे खां ॿाहिरि माली फ़ाइदा खणी सघजनि था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एशिया में राब्तनि ऐं एतमाद साज़गी वारे ज़ीका कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ काज़ाकिस्तान पहुतल। संदसि चवनि त हुकूमत राब्तनि ज़रिए एशिया में इक़्तिसादी ताउन ऐं सलामती खे हथी ॾींदी। खेसि यकीन आहे त ज़ीका एशिया में इक़्तिसादी सहकार ऐं सलामती जी हिकु नई तरतीब तश्कील ॾियण जे क़ाबिल आहे। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जी सदारत जुडिशियल कमीशन जो इजलास। लाहौर हाई कोर्ट जे 13 मां 11 एडिशनल जजनि खे पको करण जी सिफ़ारिश। ज़रियनि मूजिब जस्टिस शकील अहमद, जस्टिस सफ्तर सलीम, जस्टिस अहमद नदीम अरशद, जस्टिस तारिक नदीम, जस्टिस अमजद रफ़ीक ऐं जस्टिस आबिद हुसैन चड्डा खे पको करण जी सिफ़ारिश कई वई। कमीशन तरफ़ां जस्टिस अनवार हुसैन, जस्टिस अली ज़िया बाजवा, जस्टिस सुल्तान तनवीर, जस्टिस रज़ा कुरैशी ऐं जस्टिस राहिल कामरान खे बि पको करण जी सिफ़ारिश। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मलाला यूसुफ़ज़ई जी मुलाक़ात। मोर मुतासिर ॿारनि जी तालीम जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि। 12,000 स्कूली इमारतूं ॿुॾी वयूं जंहिंसां 20 लख ॿारनि जी तालीम खे नुक़सान रसियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह जी मलाला यूसुफ़ज़ई खे आगाही। मलाला यूसुफ़ज़ई चयो आहे तूं दादू जी टेंट सिटी में क़ाइम स्कूल वई हुई। ॿारनि जो तालीम हासिल करण वारो जज़्बो तारीफ़ जोॻो आहे। नोबेल इनामी याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जोही जे ॿोड़ मुतासिर इलाक़नि जो दौरो कयो। मलाला यूसुफ़ज़ई सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो, तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि सां गॾु ॿोड़ मुतासिर इलाक़नि जो दौरो करे मुतासिरनि सां मुलाक़ातूं कयूं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह मलाला यूसुफ़ज़ई खे आगाही ॾींदे ॿुधायो आहे त ॿोड़ सबबि 12,000 स्कूलनि वज़ीर सरदार शाह स्कूलनि में 20 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। ॿोड़ मुतासिर इलाक़नि में पाणी बीठल आहे। पाणी कढण खां पोइ सर्वे करे नुक़सान जो जाइज़ो वरितो वेंदो। नोबेल इनामी याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई तरफ़ां ॿारनि जी तालीम मुतासिर थियण ते ॻणिती ज़ाहिर। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बरसात ऐं ॿोड़ जो पाणी नेकाल न थी सघियो। बीठल पाणी ऐं वधंदड़ गंदगी सबबि डेंगी, मलेरिया, गैस्ट्रो ऐं डायरिया में ॾींहों ॾींहुं वाध। अॼोके ॾींहं में वधीक हिकु ज़िंदगी डेंगी जे वर चढ़ी वई। मजमूई फौतुनि जो 46 थी वियो। सिहत खाते मूजिबि 24 कलाकनि में डेंगी जा वधीक 315 नवां केस रिपोर्ट थियण बाद मजमूई अंग 13,990 थी वियो। गोलाची वेझो कोच जो कार खे टक्कर, 4 ॼणा अजल जो शिकार, केतिराई ज़ख़्मी। फौतुनि जा मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फौतुनि में मिठी वासी, भगत बसरमल, भगत मिठू ऐं दिलबर मोतियाणी शामिल। कराची में फायर ब्रिगेड जी ऑफिस में 3 ॼणनि खे क़त्ल करण वारे केस जो जवाबदार अॻूणो पुलिस एहलकार गिरफ़्तार। रेंजर्स एहलकारनि ज़फ़र बिलाल फारूकी खे मंज़ूर कॉलोनी मां हिरासत में वरितो। गिरफ़्तारी बाद जवाबदार बिलाल फारूकी खे पुलिस हवाले कयो वियो। जांच पुलिस जे ज़रियनि मूजिबि ज़फ़र कराची यूनिवर्सिटी मां मास्टर्स आहे ऐं फायर ब्रिगेड स्टेशन ते हमले जो मुख्य जवाबदार आहे। जांच अख़्तियारियुनि मूजिबि जवाबदार पंहिंजे वालिद जे क़त्ल जो प्लान करण लाइ 4 ॼणनि खे क़त्ल कयो हो। टंडो मोहम्मद खान में मंशियात फरोशन अड्डे ते छापो हणंदड़ एएसपी अलीना राजपर ऐं अहलकारनि खे यरगमाल बणाए वरितो। इतला ते डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह वरी नफ़री करे अहलकारनि खे छॾाए वरितो। एसपी अलीना राजपर जो चवणु आहे त मंशियात फरोश अकबर लगारी जे अड्डे ते छापो हयो वियो। 150 खां 200 माण्हू मथनि हमलो करे ॾिनो। एसएसपी टंडो मोहम्मद खान अब्दुल्ला मेमण मंशियात फरोशनि सां ॻाल्हियूं करे मुख़बी अहलकारनि खे छॾायो।
मुज़फ़्फ़र आख़िर में जवाबदार भाइरनि सां गॾु मुबैना तौर पंहिंजी ज़ाल ऐं धीअ ते तेज़ाब हारे छॾियो। मुतासिर औरत फरज़ाना ऐं संदसि धीअ युसरा अस्पताल मुंतक़िल। मुतासिर औरत जो चवणु आहे त मिल्कियत मां हिसो घुरण तां जवाबदार एहसान ऐं सादिक मीराणी तेज़ाब हारे खेसि ऐं संदसि धीअ खे ज़ख़्मी कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।